मुझो मुर्शिद पगारो तमूखे को गम कोने मुझो मुर्शिद पगारो तमूखे को गम कोने मुरीदन ते खजे अड़ो मुरीदन ते खजे अड़ो दुनिया में को कलम कोने मुझो मुर्शिद पगारो तमूखे को गम कोने मलायक कन पुछा चवंद से नथण को यार मानाया मलायक कन पुछा चवंद से नथण को यार मानाया यहाँ तस्वीर सामोवा यहाँ तस्वीर सामोवा किताबन साड़ कम कोने मुझो मुर्शिद पगारोवा तमूखे को गम कोने मुझो मुर्शिद पगारोवा तमूखे को गम कोने डिठियों में स्कीन जे दीद दुनिया में थोड़ा दरगाहों डिठियों में स्कीन जे दीद दुनिया में थोड़ा दरगाहों मदरसेरा सिद्धियत हेड़ो मदरसेरा सिद्धियत हेड़ो किथे रब जो कसम कोने मुझो मुर्शिद पगारो तमूखे को गम कोने मुरीदन ते खजे अड़ो मुरीदन ते खजे अड़ो दुनिया में को कलम कोने मुझो मुर्शिद पगारो तमूखे को गम कोने मिलियो अगवान अड़ो जमाए पहले सुन्नत थे मिलियो अगवान अड़ो जमाए पहले सुन्नत थे असांखे न जनारे असांखे साईं जनारे सवा बंदूक बम कोने मुझो मुर्शिद पगारो तमूखे को गम कोने मुरीदन ते खजे अड़ो मुरीदन ते खजे अड़ो दुनिया में को कलम कोने मुझो मुर्शिद पगारो तमूखे को गम कोने पुठिया कल पाण चढ़न दे नहल हाथी गुलाम नबी पुठिया कल पाण चढ़न दे नहल हाथी गुलाम नबी सनम अहड़ो मिलोवा जो सनम अहड़ो मिलोवा जो बिए जो सनम कोने मुझो मुर्शिद पगारो तमूखे को गम कोने मुरीदन ते खजे अड़ो दुनिया में को कलम कोने मुझो मुर्शिद पगारो तमूखे को गम कोने अल्हम्दुलिल्लाह
फ़कीर शरफ़ुद्दीन मुर्शिदनि करीमनि जी मनक़बत ॿुधाई। मां हाणे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण जे लाइ गुज़ारिश कंदुसि फ़कीर ख़मीस जे लंड खे। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां सभिनी ज़ियारत कई। हज़रत शेर रोज़े बनी हज़रत अल्लामा मौलाना साईं कारी हाफ़िज़ इनायतुल्लाह सिकंदरी मुंतज़िर आली अल्हम्दुलिल्लाह तशरीफ़ फरमा थी चुका आहिनि। इंशाअल्लाह कुछ लम्हा खां बाद में साईं जन जो नूरानी रूहानी बयान थींदो। तव्हां असांजो दिलियूं इंशाअल्लाह ठही पवंदियूं। फ़कीर ख़मीस जे नात पढ़ण खां अॻु में तव्हांजे इश्क़ ऐं मुहबत खे ॾिसणु चाहियां थो। त पोइ जंहिं इश्क़ ऐं मुहबत सां वेठा आहियो उन प्यार ऐं मुहबत सां नारनि जा जवाब ॾींदा त पोइ सभु गॾी सॼी ॿई हथ मथे करे नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, नारे पीर, नारे दोस्तों असांजी फरमाइश थी आहे मौलवी साहब जी त गेरे बाज़ वारी जेका घुरनि बि मैसर जी न त इहा ॿुधाई। पोइ मुंहिंजो मुस्तफ़ा मदीने जो साईं ॿिन्ही जान जो सरदार असाबनि सां गॾिजी ऐं निमाज़ पढ़ी मुंहिंजो आका महबूब मदीने वारो साईं वेठो त रब जे तरफ़ां हिकिड़ा ॿ पखी अची लथा। हिकिड़े पासे गेरे लथो, ॿिए पासे बाज़ लथो। त मुंहिंजे मुस्तफ़ा हुन गेरे खां पुछो त गेरा तुंहिंजो अचणु कीअं थियो? गेरे चयोसीं मूंखे बाज़ खाए थो, मां तव्हांजो सहारो वठी आयो आहियां, मूंखे तव्हां छॾायो। मुंहिंजे मुस्तफ़ा वरी बाज़ खां पुछो चवांसि तूं ॾे आवाज़ साईं मूंखे रोज़ी मुंहिंजी रब साईं गोश्त में लिखी आहे, मूंखे 3-4 ॾींहं बुख में थी आहे। हाणे तव्हां वटि ॾाढो मुंहिंजो हले कोन थो, हाणे मूंखे बुख लॻी आहे, मूंखे गोश्त में ॾियो। मुंहिंजे आका ॿिन्ही जान जे सरदार असां ॿिन्ही खे चयो त छुरी खणी छुरी असां बि खणी आया। मुंहिंजे मुस्तफ़ा पंहिंजे हथ में छुरी करे ऐं शहबाज़ खे चई त जड़े अचे तोखे मां गोश्त ॾियां। त गेरे ॻाल्हायो त साईं मां जिब्राईल आहियां, बात चयोसीं मां मीकाईल आहियां, रब असांखे मोकिलियो त मुंहिंजो महबूब ॾिसो त सखी केतिरो। इहो किसो बि गुलाम नबी मैसर नात ठाही आवाज़ खे पेश कई। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। हर गाल नसीब जी आहे जिते घुराए मुंहिंजो रब साईं उते मर्ज़ी हबीब जी आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। मुझे मदनिया मौला जो रात आया, मुझे मदनिया ते मौला जो रात आया। गाद कन आयो हेरो बाजवा, मुझे मदनिया ते मौला जो रात आया। गाद कन आयो हेरो बाजवा, मुझे मदनिया ते कॾी मुस्तफ़ा पाण ऐं असहाब वेठा पाण में, सारी जमात सां गॾु वेठा हरू हर हाण में। कॾी मुस्तफ़ा पाण ऐं असहाब